दोस्तों अव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदासीं त शिकारपुर पुलिस नेठि व्याजनि ख़िलाफ़ एक्शन में अची वई आहे। उन सिलसिले में व्याज जे नासूर ख़िलाफ़ मुसलसल ख़बरूं हलण खां पोइ पुलिस इंतिज़ामिया जूं अखियूं खुली वयूं आहिनि ऐं पुलिस इंतिज़ामिया व्याजनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे ॾिनो आहे। पहिरें मरहले में लखीदर पुलिस एसएचओ इमरान खानदादा जी अॻुवाणीअ में व्याजनि जे बेताज बादशाह चुनी लाल जी आफ़ीस ते छापो हणी संदसि पुटु अमित कुमार ऐं मुंशी रहमत अली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त पुलिस पारां चुनी लाल जी आफ़ीस में गिरवी पियल सवें सरकारी मुलाज़िमनि जा सर्विस ऐं चेक बुक पिणु बरामद कराए वरिता आहिनि। पुलिस पारां मथनि फ्रॉड जो केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। होॾां पुलिस जी अहिड़ी कार्रवाईअ खे सुञाण धुरियुनि पारां ज़बरदस्त लफ़्ज़नि में पिणु साराहियो वियो आहे ऐं उमेद ज़ाहिर कई आहे त वधीक व्याजनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे हिन नासूर में वकोड़ियल मज़लूम ऐं बेपहुच माण्हुनि जूं जानियूं आजियूं करायूं वेंदियूं।